नाज़रीन, खबरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अव्हांखे आम ख़बर ॾियूं त सिंध हुकूमत पारां सहाफ़ुनि जे तहफ़ुज़ लाइ अॻूणे जज रशीद रिज़वी जी सरबराही में 14 रुकनी कमीशन क़ाइम कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयूं पिया। सुध समाज वज़ीर शर्जील मेमण पारां कमीशन जो ऐलान कयो पियो। कमीशन में KTN न्यूज़ जो CEO मोहम्मद अतर काज़ी बि शामिल आहिनि। अव्हांखे ॿुधायूं कमीशन जे ॿियनि मेंबर्स में सुध समा, कानून, घरू ऐं इंसानी हक़नि जा सेक्रेटरीज़ बि शामिल आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयूं त सिंध हुकूमत पारां सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ अॻूणे जज रशीद रिज़वी जी सरबराही में 14 रुकनी कमीशन क़ाइम कई वई आहे। सुध समाज जे वज़ीर शर्जील मेमण पारां कमीशन जो ऐलान कयो वियो आहे। कमीशन में KTN न्यूज़ जो CEO मोहम्मद अतर काज़ी शामिल आहे। अव्हांखे ॿुधायूं त कमीशन जे ॿियनि मेंबरनि में सुध समा, कानून, घरू ऐं इंसानी हक़नि जा सेक्रेटरीज़ बि शामिल आहिनि। PFU जो फहीम सिद्दीकी, काउंसिल ऑफ पाकिस्तान न्यूज़ पेपर्स एडिटर्स जो डॉक्टर जब्बार खटक बि शामिल आहे। कमीशन में आल पाकिस्तान न्यूज़ पेपर सोसाइटीअ जो काज़ी असद आबिद, सिंध बार जो अयाज़ दुनियो, इंसानी हक़नि जो नुमाइंदो डॉक्टर तौसीफ़ बि शामिल आहे। सिंध असेंबली जे मेंबर शाज़िया उमर, सीधा मारवी फसी ऐं APNS जो गुलाम फरीदुद्दीन बि कमीशन में शामिल आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। सिंध हुकूमत पारां सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ अॻूणी जज रशीद रिज़वी जी सरबराही में 14 रुकनी कमीशन क़ाइम कई वई। सुध समाज वज़ीर शर्जील मेमण पारां कमीशन जो ऐलान कयो वियो। कमीशन में KTN न्यूज़ जो CEO मोहम्मद अतर काज़ी बि शामिल आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं त कमीशन जे ॿियनि मेंबरनि में सुध समा, कानून, घरू ऐं इंसानी हक़नि जा सेक्रेटरीज़ बि शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सभा अॼु सिंध काबीना जे इजलास में अहम फैसला किया विया, जंहिंमें कमीशन फॉर द जर्नलिस्ट बिल जी मंज़ूरी ॾिनी वई, जंहिंमें रिटायर्ड जज रशीद रिज़वी उनजो चेयरमैन हूंदो, सेक्रेटरी इंफॉर्मेशन घरू खाते जो सेक्रेटरी लॉ, सेक्रेटरी ह्यूमन राइट्स बि उनजा मेंबर हूंदा, जॾहिं त PFU जो मेंबर फहीम सिद्दीकी, मोहम्मद अतर काज़ी, डॉक्टर जब्बार खटक समेत ॿिया मेंबर हुन में शामिल हूंदा। हीअ जेका आहे हुनजी अॼु सिंध काबीना जे इजलास में इन बिल जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अल्ताफ़ चन्ना, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अव्हांखे ॿुधायो विया सिंध समाज जे वज़ीर शर्जील मेमण पारां कमीशन जो ऐलान कयो वियो। कमीशन में KTN न्यूज़ जो CEO मोहम्मद अतर काज़ी बि शामिल आहे।